ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। सभ खां पहिरियों तव्हां सभिनीनि जा शुक्राना। फेसबुक ऐं व्हाट्सएप ते घणा ई सुठा कमेंट्स आया। दुबई मां राशिद अली, ज्ञान हेमनाणी, भावनगर मां निर्मल गोपलाणी साहिब, सिंध मां जहांगीर डायरी, आदिपुर मां चंदू नवरंगानी, विशाल भाटिया ऐं गुल बिरयानी, पालनपुर मां दिलीप भागवानी ऐं अमेरिका मां लीला भागचंदानी, राजकोट मां ईश्वरी तारवानी, जामनगर मां लीला विदानी ऐं अहमदाबाद मां ख़ासि डॉक्टर हूंदराज बलवानी, जेके वॾा सिंधी साहित्यकार आहिनि ऐं संदन बाल साहित्य में हासिलात आहे। जॾहिं बि हू कहाणियूं ॿुधाईंदा आहिनि सभई ॿार थी पवंदा आहिनि। तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी। दिल्लीअ में कोरोना मरीज़नि जी संख्या 1578 जे पार पहुती। कोरोना हॉस्पिटल ज़िले सतह ते 3 भागनि में विरायो वियो। दुनिया में कोरोना मरीज़नि जी संख्या 20 लखनि खां पार पहुती। चीन मां 6.5 लख मेडिकल किटूं भारत में पहुतियूं। घर में रहूं ऐं सुरक्षित रहूं। तव्हां सभिनीनि जा लख लख शुक्राना जो तव्हां हिम्मत अफ़ज़ाईअ लाइ असांखे घणा ई कमेंट्स मोकिलिया। दीपा वज़ीराणी, अनिल मूलचंदानी, एहसान कीरियो, जगदीश लछानी, मनोहर पमनाणी, एस चंदानी, राजकुमार कृष्णानी, रवि पोपटानी, रीटाबेन शाह, देव दादलानी, श्याम जेसराणी, सुजाता प्रधान, करण बंबानी, रूपचंद बागवानी, सिंधु प्रेम ट्रस्ट जा प्रेसिडेंट रमेश धनवानी ऐं ख़ासि करे उन्हनि सभिनी दानवीरनि जा जेके हिन लॉकडाउन वक़्तु ग़रीबनि जी मदद करे रहिया आहिनि। उन्हनि में ख़ासि गांधीधाम में प्रेरणा ॾींदड़ दर्शन भाई ईसराणीअ, जिन गांधीधाम में पंहिंजे माता पिता जी यादि में झूलेलाल मंदरनि में वॾा हाल ठहिराया आहिनि। ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। देश जे घणो करे हर अस्पताल में मरीज़ पहुची रहिया आहिनि। देश जा हर डॉक्टर कोरोना वायरस जे माण्हुनि जो बचाव करे रहिया आहिनि। कोरोना वायरस जे बारे में स्वास्थ्य मंत्रालय जे द्वारा सुबुह जो 8 बजे जे हिसाब सां भारत में कोरोना वायरस जा हाणे ताईं 13,387 मामला साम्हूं आयल आहिनि। इन मां 1749 माण्हू ठीक थी विया आहिनि ऐं 437 जी मौत थी वई आहे। 11,201 मरीज़नि जा इलाज जारी आहिनि। आरोग्य सेतु ऐप डाउनलोड करण में कच्छ जिलो राज्य भर में अग्रसर। सिविल डिफेंस में 101 स्वयं सेवक बणिया तंत्र जा सहयोगी। देश में कोरोना जा मरीज़ ॿीणे थियण जो दर घटियो। अर्थव्यवस्था लाइ RBI जूं राहतूं जारियूं।
शेयर बाजार में तेजीअ जो संचार। सेंसेक्स 986 पॉइंट वधियो। हाल ही में 2 किताब शाया थिया आहिनि। राखो राखणहार, श्री झूलेलाल भगवान जी अमर जीवन लीला ऐं ॿियो सिंधु सरिता पार्ट 1। लेखक प्रोफेसर रमेश लोहाणा रुगवाणी। अॼुकल्ह हिकु सिंधी गीत भगवंती नावाणीअ जो ॻायल ऐं परसराम ज़िया जो लिखियल वायरल थी रहियो आहे। उहो माण्हू जेको आहे टपाली घोट जो ख़त ॾेखार। जो खत दिखार, दिल गुरी तो खर्ची दींदस, मन गुरी तो खर्ची दींदस, वठ रुपयो कलदार टपाली 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 घोट जो खत दिखार, टपाली घोट जो खत दिखार। कैसा लगे लगी हुई तो कल पवे, दर्द हर लाए दर्द थी, विसरी वही घर बार टपाली 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 घोट जो खत दिखार, टपाली घोट जो खत दिखार। जिन सेवा गुरन जी कई प्रेम मां प्रेम मां, जिन सेवा गुरन जी कई प्रेम मां प्रेम मां, जिन सेवा गुरन जी कई प्रेम मां प्रेम मां, तिन जो पेरो थियो पार संसार मां सार मां, तिन जो पेरो थियो पार संसार मां सार मां। दिसी वायु नथा तो सदा रंग में रतो, तंहिंखे मेवा मिलंदो मोट। दिसी वायु नथा तो सदा रंग में रतो, तंहिंखे मेवा मिलंदो नोट। वैरी मरन लखे दुश्मन चढ़, जंहिंखे नानक शाह जी ओट, तंहिंखे लॻंदी न काई चोट, जंहिंखे नानक शाह जी ओट, तंहिंखे लॻंदी न काई चोट। सब बैरी बर लखे दुश्मन चढ़, जंहिंखे नानक शाह जी ओट। जय झूलेलाल। मां दीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। अहिड़ो तुंहिंजे मोह में फाथुसि, अहिड़ो तुंहिंजे मोह में फाथुसि, ॼण कंहिं ॾोह में फाथुसि। तुंहिंजी मुंहिंजी सिक छिक अहिड़ी, तुंहिंजी मुंहिंजी सिक छिक अहिड़ी, ॼण चकमक थी लोह में फाथुसि। तव्हांजा लख लख शुक्राना असांखे अची रहिया आहिनि तव्हांजा कमेंट्स, सुझाव ऐं शाबासियूं। साउथ अमेरिका मां भगवान मंगनाणी ऐं देश जे ॿियनि हिसनि मां रितु भाटिया, नरेश सुदानी, कल्पेश आहूजा, सौदागर महेश आहूजा, अशोक राजवाणी, राजू नाऊमल, जसू सरदार, भरत खुशालाणी, किशन रामाणी, डॉक्टर रमेश लालवाणी, नरदीप माखीजा, कन्हैया रामचंदाणी, सुरेश भागवानी, ललित विधाणी ऐं भाऊ जयंती ठक्कर। तव्हां सभिनि जी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां सभिनीनि खे सिंधी समाचार पसंदि अची रहिया आहिनि। ऑनलाइन कंपनियुनि जी छूट ते केंद्र सरकार जी फ़िलहाल रोक।
एसएस चैरिटेबल ट्रस्ट ऐं यूनिटी सखी मंडल जो मास्क प्रोजेक्ट जारी कयो वियो आहे। नोवल कोरोना वायरस जा भारत में कुल 13,387 मरीज़। डॉक्टर नीतू तलरेजा अमेरिका में बचाए रही आहे मरीज़न जी जान, वधाए रही आहे सिंधी समाज जी शान। गांधीधाम अग्रवाल समाज भारत विकास परिषद ऐं आरएसएस जी शेवा जो कम जारी। कच्छ जे डेमुनि में बचियो आहे 36 सैकड़ो पाणी। 440 उद्योगन खे कच्छ में मंजूरी। 66 लख कार्ड धारकन खे मिलंदो 1000। जंहिं आवाज़ खे सन्नो समझी रिजेक्ट कयो वियो उहा अॼु आहे वॉइस ऑफ द नेशन, जंहिंजो नालो आहे लता मंगेशकर। 14 राज्यनि जा पाटनगर ऐं 20 वॾा आर्थिक केंद्र अञा रेड ज़ोन में। संजय दत्त, प्रभास, अभिषेक ऐं मणिरत्नम करे रहिया आहिनि ऑनलाइन ऐप ते फिल्म्स जी तयारियूं। जो खीर पिए सो वीर थिए, ॾंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लखनि, अखियुनि जोत वधे ॾाढी सूंह थिए, वठे ज़ोर बदन लिंग चुस्त थियनि, खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो, ॿारो अचो पियूं भरे खीर वठियूं, ॾे खीर अमा पी पढ़ण वञा, पी पढ़ण वञा। नमस्ते दोस्तों, जय झूलेलाल। मां भावनगर मां कमलेश मगनाणी सिंधी टीवी जे हिन माध्यम द्वारा सॼे सिंधी समाज खे नम्र अपील करणु चाहियां थो त हिन वक़्तु सॼी दुनिया में जेकी कोरोना महामारी जो हाहाकार लॻो पियो आहे, उन वक़्त में भारत सरकार द्वारा अनेक पगला खया विया, जंहिंमें लॉकडाउन पिणु करायो वियो। लॉकडाउन जे पहिरें तबक़े में ॾाढी सुठी सफलता मिली ऐं कोरोना महामारी खे संक्रमित थियण खां रोके सघिजो। घणे हद ताईं उन बीमारीअ खे पाण थोरो ब्रेक लॻाए सघिया आहियूं। सरकार द्वारा उन सफलता खां पोइ लॉकडाउन जो इहो ॿियो तबक़ो ज़ाहिर कयो वियो आहे। इन लॉकडाउन जे ॿिए तबक़े में सरकार द्वारा अनेक नियम ऐं क़ाइदा घड़िया विया आहिनि। त मां सॼे सिंधी समाज खे अपील करणु चाहियां थो, सरकार द्वारा जेके इहे नियम ऐं क़ाइदा घड़िया विया आहिनि उन्हनि जो चुस्तपणे पाण सभु पालन कयूं, पंहिंजे पंहिंजे घर रहूं, सेफ रहूं। इन में पंहिंजो हित आहे। सॼे सिंधी समाज खे वरी हिकु दफ़ो मां चवंदुसि, पंहिंजे पंहिंजे घर रहूं, हेल्दी रहूं। जय झूलेलाल। उत्तर प्रदेश जे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीअ जे पिता आनंद सिंह बिष्ट जो दिल्ली एम्स हॉस्पिटल में थियो देहांत। भारत में कोरोना जा मरीज़ 2547 ठीक थिया। पायल राजपूत ऐं नेहा कक्कर स्वीकार कयो पिलो चैलेंज। दिल्लीअ में पिज़्ज़ा डिलीवरी बॉय सां जुड़ियल सभिनी माण्हुनि जो टेस्ट नेगेटिव। अॼु खां कच्छ में खेती बाड़ी, पशुपालन ऐं मेहनती मज़ूरनि खे सरकारी नियमनि सां छूटछाट। वड़ा प्रधान नरेंद्र मोदीअ ॼाणायो त कोरोना धर्म, रंग ऐं जाति को नथो ॾिसे, इन करे भाईचारे सां रहण ई हिकु सुठो रस्तो आहे। गोवा पहिरियों कोरोना मुक्त राज्य बणियो। मानवता ग्रुप ऐं सेवा सर्वोपरि ट्रस्ट जूं कच्छ में सेवा जारियूं। सिंधु रीसेटलमेंट कॉर्पोरेशन SRC जे तरफ़ां मंगनाणी हॉस्पिटल आदिपुर खे भेंट में ॾिना विया वेंटिलेटर्स।
विच में आयो आहे हिकु सलमान खान जो गीत। ही गीत पंहिंजे ही ख़ुद जे आवाज़ में ॻातो अथसि। 24 मार्च ते भारत खे लॉकडाउन कयो वियो हो ऐं तॾहिं खां ई हर कंहिंजो रोज़गार बंदि थी वियो आहे। एतिरे ताईं जो बॉलीवुड इंडस्ट्री खे पिण बंदि कयो वियो आहे। न त काई फिल्म रिलीज़ थी रही आहे, न त कई फिल्म जूं शूटिंगूं थी रहियूं आहिनि। जेके बॉलीवुड्स जा फैन आहिनि उहे लॉकडाउन में ज़रूर बोर थी रहिया हूंदा ऐं लॉकडाउन जे विच में कुझु ख़ासि गीत कोन अची रहिया आहिनि। पर तव्हांखे ॿुधायूं था त लॉकडाउन जे विच में सलमान खान हिकु ज़बरदस्त गीत ॻाए रहियो आहे ऐं हीउ गीत स्पेशली कोरोना जे लाइ ठाहियो वियो आहे ऐं हिन गीत जो टाइटल आहे प्यार करोना, जंहिंजे विच में हिकिड़ा मोहक बोल आहिनि, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। ऐं हीउ गीत सलमान खान ऐं हुसैन दलाल लिखियो आहे ऐं अॼु ई बीइंग ह्यूमन ट्रस्ट द्वारा सलमान खान नाले सां यूट्यूब चैनल शुरू कई वई आहे। हिन गीत जो संगीत साजिद वाजिद ॾिनो आहे। नारायण श्याम चयो आहे, अल्लाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़जे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। सिंधीअ में ॻाल्हायो ऐं सिंधीअ में लिखो पढ़ो। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। जयपुर जे रामगंज इलाइक़े में सख़्ती। कंगना रनावत 10 लाख दान कया। कोरोना जा 3252 मरीज़ ठीक थिया। हिकु विख हली तोसां रुकजी वञा त चइजां, हिन प्यार जे सफ़र में थकजी वञा त चइजां। हा इश्क में मूंखे तुंहिंजो थियणो हो थी वियुसि, हाणे जे कंहिं ॿिए जो बणिजी वञा त चइजां। प्रकाश राज चयो आहे त मुंहिंजो आर्थिक संसाधन घटी वियो आहे, पर असां लोन वठी ॿियनि जी मदद कंदासीं। कोरोना खे हाराए ज़िंदगी जीअण में अॻिते वधंदासीं। 41 डिग्री सां कंडला एयरपोर्ट गुजरात जो गरम बूथ। नखत्राणा जा व्हाट्सएप सोशल ग्रुप भरीन था घणेई ज़रूरतमंदनि जो पेट। लॉकडाउन पाण खे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे नई तरीक़े सां ॾिसण जो मौक़ो। कच्छ जा टपाली कर्मचारी बणिया कोरोना वॉरियर, ॿिए ॾींहं ते ई पहुचाइनि था दवा जा पार्सल। सिंधी सदाबहार चैरिटेबल ट्रस्ट पालनपुर ब्रांच जे द्वारा पालनपुर जे लाइ सिंधियत ॾींहुं 10 अप्रैल 2020 ते ऑनलाइन कॉम्पिटिशन मल्हायो वियो। सिंधियत जे बाबति कॉम्पिटिशन जी रिज़ल्ट ज़ाहिर कयो वियो आहे। पहिरें नंबर ते रूपचंद भागवानी, ॿिए नंबर ते कौशल्या परचाणी ऐं 3 नंबर ते भाव्या गुरबाणी ऐं ॿिया नाला आहिनि हेमा लालवानी, सविता रामनानी, नैना जे चंदनानी, वर्षा चंदनानी, नैना एस चंदनानी, हर्षा गौरानी, मीरा पोटाई, मुकेश माखीजानी, मनीष माखीजानी। हिन कॉम्पिटिशन जा जजिस हुआ रेशमा देवनानी ऐं हर्षा गौरानी। साथियों, असांखे ख़ुशी आहे त असांजी संस्था जा ट्रस्टी वाइस प्रेसिडेंट दानवीर सेठ श्री रूपचंद भागवानी वक्त ब वक्त पालनपुर में सिंधियत जी जोत जगाए रहिया आहिनि। संस्था तव्हांजो आभार मञे थी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। हर को
टॉम एंड जेरी जे डायरेक्टर जीन डाइच जो 95 साल में निधन। मोदी जी पहिरियां 21 ॾींहं कयईं, हाणे 19 ॾींहं थी विया, 40 ॾींहं। उन्हनि जो बि मञणु आहे त कोरोना पंहिंजे 40 साहिब सां ई वेंदो। पोइ 4 तारीख़ पाण सभु गॾिजी करे पलव पाईंदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे JJSS यानी जय झूलेलाल सेवा समिति सॼे टीम जे तरफ़ां हथ जोड़े वेनिती थी कई वञे त ईंदड़ 24 तारीख़ जुमे जे ॾींहुं चंड राति जो ॾींहुं आहे। सभई भेनरूं भाउर पंहिंजनि पंहिंजनि घरनि में असांजे अष्टदेव झूलेलाल साईं जे अॻियां जोत जॻाए करे इहा ई अरदास, इहा ई वेनिती कंदासीं, इहा ई पलव पाईंदासीं त हे मुंहिंजा अमरलाल साईं, हे मुंहिंजा झूलण साईं सॼे विश्व मां हिन कोरोना बीमारीअ खे भॼाए छॾे। त यादि कजो, विसारजो न। ईंदड़ 24 अप्रैल जुमे जे ॾींहुं चंड राति ॾींहुं शाम जो 7 बजे। जय झूलेलाल। बेड़ाई पार, सराय शाहूकार। शौपिया में 4 आतंकवादी ढेर। सलमान खान अहिड़ो ॿियो बॉलीवुड एक्टर आहे जंहिं 40 मिलियंस ट्विटर ते क्रॉस कया। आदिपुर गांधीधाम में हंगर फ्री नेशन ऐं रॉबिन हुड अकेडमी जूं सेवाऊं ग़रीबनि लाइ जारी। दुनिया में 25 लख माण्हू कोरोना सां बीमार ऐं पोणा 2 लख माण्हू कोरोना जा शिकार। दुनिया जो चीन मां उथी वियो आहे भरोसो ऐं भारत में आहे सभिनि जी आस। 1000 कंपनियूं चीन खे छॾे भारत में अचण जूं उम्मीदूं। लॉकडाउन 2 में सरकार कई नई गाइडलाइन जारी। जम्मू कश्मीर में तैनात CRPF कोरोना पॉजिटिव। दिल्लीअ जे अस्पताल में करायो वियो भर्ती। ॻाल्हियूं सुठियूं आहियूं आहिनि, इन मां ई ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं इन मां ई कमु थींदा। जॾहिं सॼे मुल्क में घुमण जो मौक़ो मिले थो पियो त हिकु ॻाल्हि ध्यान में अचे थी पई, जेकी तव्हां ॻाल्हि शुरूआत में चई। 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकु त हे करोना जो जेको विषय आहे, उन करोना जे विषय में अचण वारियूं तकलीफ़ आहे, छा उन में असां कीअं असां पंहिंजे भाउरनि खे मदद करे सघंदा आहियूं, उहो हिकु विषय आहे। ॿियो विषय संगठन जो आहे कि कीअं पूरे मुल्क में हिकु विश्वास पैदा थिए कि असांजा सिंधी समाज हे संगठन कमु करे थो पियो। मूंखे इहा ॿुधाइण ॾाढी ख़ुशी आहे, मां चङनि संगठन खां बि कमु कयो आहे, भारतीय सिंध सभा जो मूल संगठन मां बि कमु कयो आहे, सिंधी काउंसिल में बि रहियो आहे। त ऐं ॿिया बि संगठन सॼे मुल्क में अहिड़ा आहिनि। जॾहिं मां उन्हनि जे प्रोग्राम वेंदो आहियां, घटि में घटि मुंहिंजे 28-29 शहर में वञण जो मौक़ो मिलियो ऐं उते जेके कमु करनि था पिया, असांजा सिंधी भाउर ॾाढो सुठो कमु था करनि। हिन में कोई पंहिंजे पंहिंजे स्तर ते, केरु धार्मिक क्षेत्र में, केरु राजनीतिक क्षेत्र में, केरु सामाजिक क्षेत्र में, शिक्षा जे क्षेत्र में। दुनिया में कोरोना वायरस जा मरीज़ 26,28,527 थिया। 1,83,424 जी थी कोरोना वायरस सां मौत। 7,84,986 कोरोना जा मरीज़ थिया ठीक। भारत में कोरोना सां मरण वारनि जी संख्या 681 थी। वड़ा प्रधान नरेंद्र मोदी 24 अप्रैल ते कंदो वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा पंचायती राज सां वार्तालाप। शेयर बाजार में सेंसेक्स 267 अंकनि जी थी बढ़त। फेसबुक जियो सां मुकेश अंबानी बणियो एशिया जो सभिनि खां शाहूकार व्यक्ति। नेपाल भारत जो व्यक्त कयो आभार। आहार में साओ मिर्च शामिल करण सां त्वचा में ईंदो आहे निखार, छो त हिन में हूंदो आहे विटामिन C ऐं एंटीऑक्सीडेंट। कवि किशन चंद बेवस चयो आहे त
कर दुनिया में दिल वडेरी, तू भी रहो मां भी रहां। आण मनो विरतीअ में फेरो, तू भी रहो मां भी रहां। रायपुर में कूलर, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, मिठाई, सीमेंट, शीखूं, स्टेशनरी, ऑटोमोबाइल पार्ट जी दुकाननि खे सरकारी नियमनि सां खोलण जी ॾिनी वई रज़ामंदी। मिथुन चक्रवर्ती जे मथां टुटो ॾुखनि जो पहाड़, पिता बसंत कुमार चक्रवर्ती जो थियो मुंबई में निधन। IMCR जो मञणु आहे त 30 अप्रैल ताईं हिन कोरोना वायरस जो ॾिसणु ईंदो तेज़ीअ सां प्रसार। इन खां पोइ इन जो ग्राफ हेठि थियणु लॻंदो। रेमो डिसूज़ा हाणे डांस फिल्मुनि जी जॻह ते ठाहे रहियो आहे स्पोर्ट्स ड्रामा। लॉकडाउन बदिलियो आहे पढ़ाईअ जो तरीक़ो। पहिरियों ॿारनि खे ॾींदा हुआ मोबाइल खां परे रहण जी नसीहत, हाणे मोबाइल ते कराइनि था पढ़ाई। सोन चांदीअ जो हले थो मंदीअ जो दौर। घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।